अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। दोस्तों, अॼु बहितरीन अपडेट तव्हांखे ॾींदासीं। ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। तव्हां ॾिठो त कीअं हाणे दिलावर पाण जे मसइलनि में पाण फासे पियो आहिस्ता आहिस्ता, ऐं सांवल जे नज़रनि में हीउ ज़ाहिर थींदो सॼो कमु हिन जो आहे। पर सांवल बि हाणे कुटको ॾियण लाइ तयारु वेठो आहे। रुंडे खे सुधारण जे लाइ पूरी प्लैनिंग करे रहियो आहे त उहो कोई सबूत हथ अचे त इन खे मां सजदा करायां ऐं सॼी ज़िंदगी शैतानगिरी इन खां ख़तमु करायां। पर उतां ॾिठो त अकबर ख़ान बि परेशान आहे त चाकर ख़ान खे मारे कीअं जान छॾायां। उन खे मंसूर ख़ान सिधी सलाह ॾिनी, तूं इन खे मारियो त ॻोठ वारा हिकु थी वेंदा ऐं तोखां पलांद वठंदा चाकर ख़ान जो। अहिड़ो तरीक़ो न कर, हाणे को ॿियो हू तरीक़ो कंदो। दोस्तों, छो त ड्रामो पंहिंजा वरी हाई लेवल ते हली रहियो आहे, सुठो हली रहियो आहे। इन जा सभु एपिसोड ज़बरदस्त हली रहिया आहिनि। चाकर ख़ान जी मोहबत जी कहाणी, होॾां वरी दिलावर जूं शैतानियूं ॾिसजो तव्हां। आहिस्ते आहिस्ते दिलावर मतिलबु बेईमान माण्हू थी वेंदो। पंहिंजे सौट जी मिल्कियत ते कब्ज़ो करण जे लाइ सौट खे पाणी माराइण जी कोशिशि कंदो। फ़िलहालु तुंहिंजी नीयत बद न आहे, बाद में नीयत तुंहिंजी बद थी वेंदी। वीडियो सुठो लॻो त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।